जैकाबाद में 1122 एम्बुलेंस सर्विस गैर मुतहरिक होने करे शहरिन लाइ बेलाबहती बणिजी वई आहे। दिल्ली के दौरे समेत बेन एमरजेंसियुनि में कॉल करण ते 1122 एम्बुलेंस सर्विस वक्त सिर न पहुंचण करे गुज़रियल 10 ॾींहनि में सहाफ़ी अशरफ जान बिरोई ऐं सहाफ़ी मोहम्मद मूसा चांडियो जी साली समेत 5 शहरी ज़िंदगियूं विञाए वेठा आहिनि। इन सिलसिले में सहाफ़ी मूसा चांडियो चयो त साली के दिल जे दौरे दौरान अध कलाक ताईं कॉलूं कयूंसीं पर 1122 वारनि अटेंड न कयूं। रेस्क्यू 1122 आई आहे हिते मुकम्मल गैर फ़ाल बणिजी वई आहे। हाँ मुझे साली के हिते जेको आहे दिल जो दौरो पियो तो इनके मां कॉल कई 1122 जेको इन्हनि जो हंगामी नंबर ॾिनल आहे उन ते कॉल कई। पहिरीं कॉल 9 मिनट ताईं बेल वेंदी रही आहे। 9 मिनट ताईं इन्हनि कॉल अटेंड कोन कई आहे। वरी ॿीहर कॉल कई आहे 4 मिनट ताईं कॉल अटेंड कोन थी आहे। पोइ वरी जेको आहे DC ऑफिस ॻाल्हाए करे इन्हनि जेको इंचार्ज हुयो जान मोहम्मद नाले सां उन सां राब्तो कयो आहे। उनखे चयोसीं तव्हांजो रेस्क्यू वारो नंबर जेको आहे उहो अटेंड कोन थो थिए, असांखे एमरजेंसी एम्बुलेंस खपंदी आहे। पोइ उन चयो साईं तव्हां वेट कयो, असां जेको आहे तव्हांखे हेडक्वाटर खां कॉल ईंदी। वैसे असांजो पेशेंट मरे त तव्हांजो हेडक्वाटर खां कॉल ईंदी। पोइ वरी उनजे 2 मिनटनि 3 मिनटनि खां पोइ हेडक्वाटर खां कॉल आई आहे। वरी उन्हनि 4 मिनट ताईं मरीज़ जी हिस्ट्री वरिती आहे, मेडिकल हिस्ट्री। उनखे चयो भाई मेडिकल हिस्ट्री तव्हांखे असां बाद में प्रोवाइड करे सघूं था, तव्हां एम्बुलेंस त मूव कयो। इन माना तक़रीबन टोटल असां टाइम कैलकुलेट कयोसीं 46 मिनट खां पोइ वञी एम्बुलेंस असांजे दर ते आई आहे। पोइ जॾहिं असां मरीज़ खणी करे उनखे ॾिनो स्ट्रेचर ते रखे करे उन्हनि चयो एक्सपायर थी वियो आहे। समाजी अॻवान अब्दुल सूमेरे चयो त 1122 जो मक़सदु आहे फौरी मदद, पर ईअं न पियो थिए। सर्विस जो मक़सदु इहो आहे त जी कॉल अचे तव्हां फ़ौरन उते पुॼो ताकि एमरजेंसी में जेको आहे उहो वञी करे अस्पताल पुॼे। जेकॾहिं उनखे का फर्स्ट एड जी ज़रूरत आहे ताकि उनजी ज़िंदगी बची सघे। हर माण्हू जेको आहे इनजी कंप्लेन करे थो त इन इदारे खे कानूनी तौर परमानेंटली जेको आहे कंहिं न कंहिं इदारे जे हैंड ओवर कजे ताकि उहो हमेशा जे लाइ रेस्पॉन्सिबल हुजे। ऐं इहे सॼी जेको सिस्टम आहे, चाहे तालका गढ़ी खैरो हुजे, डिस्ट्रिक्ट जैकबाबाद हुजे या ठुल हुजे, त उहे सभु जेके आहिनि उन्ही खे रिपोर्ट कनि। म्युनिसिपल काउंसलर दिलमुराद लाशर चयो त एमरजेंसी में एम्बुलेंसूं न पहुचण करे सर्विस कम जी न रही आहे। ऐं एमरजेंसी में त हे गाॾियूं कम जूं बि न आहिनि, छो जो एमरजेंसी में पुॼनि ई नथियूं। ड्राइवर बि असांजा हितां जा लोकल हुजणु खपनि, उनखे घिटियुनि रस्तनि जी ख़बर हुजणु खपे त घटि में घटि कंहिं पाड़े में कंहिं रोड ते जॾहिं माण्हू उहो बीठो हुजे त एम्बुलेंस फ़ौरन ते पुॼी वञे। डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर अब्दुल गफ़ार रिंद चयो त आइंदा ही सर्विस अवाम लाइ लाभार्थी हूंदी। हुनजी जेका टाइम पीरियड आहे उहो विदिन 10 मिनट्स आहे, त 10 मिनट्स जे अंदरि हू जेको आहे सो रेस्पॉन्स कनि था। जेकॾहिं 10 मिनट्स जे अंदरि जेकॾहिं रेस्पॉन्स नथो थिए त पोइ जेको आहे सो उन जा उहे 1122 वारा ज़िम्मेवार आहिनि ई अवाम जी ख़िदमत लाइ फॉर द वेलफेयर ऑफ द पेशेंट। जेकॾहिं पेशेंट जी वेलफेयर बहितरीन न थींदी त पोइ इहे कंहिं कम जा न हूंदा। तव्हां इंशाअल्लाह उमेद रखो त आइंदा अहिड़े क़िस्म जी काई हो न थींदी ऐं इनखे बहितर खां बहितर बणाइण में असां भरपूर जेको आहे सो कोशिशि कंदासीं। 1122 एम्बुलेंस सर्विस जी मयत गाॾी बि आहे, पर कुझु ॾींहं अॻु ॻोठाणे नींगर जे फोत थियण ते 1122 एम्बुलेंस जे इंचार्ज मयत खणण लाइ गाॾी ॾियण खां जवाबु ॾिनो, जंहिं ख़िलाफ़ फोती नींगर जे वारसनि लाश रखी DC ऑफिस ॾाढो धरणो पिणायो। सिंध सरकार खे घुर्जे त जैकाबाद ज़िले में 1122 एम्बुलेंस सर्विस खे हक़ीक़ी माना में मुकमल फाल बणायो वञे। कैमरामैन सिजाज सुमरो सां गॾु नवाज़ सोलंकी, आवाज़ न्यूज़, जैकाबाद।